जवाबदार खे गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो पियो वञे। मिठी भरिसां ही वाक़ियो पेश आयो आहे। मिठी ऐं थरपारकर जा ॿिया इलाइक़ा पुरअमन इलाइक़ा आहिनि। मज़हबी हम आहंगी सां हिते रहंदड़ मक़ामी माण्हू कॾहिं बि हिक ॿिए सां तासुब जो रवैयो नथा रखनि, पर हिक तशद्दुद वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी आहे। इहा वीडियो अव्हांखे ॾेखारियूं था। अव्हांखे आगाह कयूं पिया त ॿुधायो पियो वञे त ग़ैर मक़ामी शख़्स तरफ़ां हिक मक़ामी शख़्स मथां तशद्दुद कयो वियो, उन सां तासुब वारो रवैयो इख़्तियार कयो वियो, उन मथां तशद्दुद कयो वियो आहे। इन वीडियो जे साम्हूं अचण खां पोइ थर जे इज्तिमाही शऊर तरफ़ां मुतालबो कयो वियो आहे त इन जवाबदार ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे, इनखे गिरफ़्तार कयो वञे। सोशल मीडिया ते इहा वीडियो वायरल थी, जंहिंखां पोइ हिन वक़्तु सख़्त रद्दअमल साम्हूं अचे पियो। मक़ामी माण्हुनि जो चवणु आहे त इन खां अॻु मक़ामी माण्हू मज़हबी हम आहंगी सां हिते रहनि था। अहिड़ा वाक़िया हिते कॾहिं पेश नाहिनि आया। ग़ैर मक़ामी जवाबदार आहे जंहिं मक़ामी उते हिकिड़े पोरियत मथां तशद्दुद कयो ऐं उन जी तौहीन वारी जेका वीडियो आहे उहा साम्हूं आई आहे। तफ़सील सां मालूम कयूं था टाइम न्यूज़ जो रिपोर्टर फ़कीर सलीम खां। फ़कीर सलीम, थर सां ताल्लुक़ रखंदड़ हिकिड़ी वीडियो आहे जेका मंज़र आम ते आई आहे। बिल्कुलु हमीर थरपारकर पुरअमन इलाइक़ो आहे ऐं उते थरपारकर जे जेको डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर आहे शहर मिठी, उन ई भरिसां हिकु वाटाड़ू जेका बासर शख़्स हुयो, उन ई उतां जे मक़ामी रहवासी जंहिंजो नालो मुकेश भील ॿुधायो वञे थो, उहो नौजवान उते पाणी विकिरो कंदो आहे ऐं उते मज़दूरी कंदो आहे। उन ई नौजवान ते जेका बासर शख़्स पारां तशद्दुद कयो वियो आहे ऐं उन सां तहसब जो मुज़ाहिरो कयो वियो आहे। जेको तशद्दुद कंदड़ शख़्स आहे उन ई बाबति मालूम थियो आहे त हू थरकोल कंपनी में मुलाज़िम आहे ऐं संदसि जेको तालुक़ु आहे उहो पंजाब जे शहर रहीम झारखंड सां आहे। इन क़िस्म जी जेका वीडियो आहे उहा पाण हुन रिकॉर्ड कई आहे। जवाबदार जो नालो अब्दुल सलाम ॿुधायो वञे थो। जॾहिं त इंजीनियर अब्दुल सलाम वीडियो पाण रिकॉर्ड कई आहे, जेका सोशल मीडिया ते वायरल थियण खां पोइ जेको इज्तिमाही शऊर आहे उन सख़्त रद्दअमल ज़ाहिर कयो आहे ऐं जवाबदार खे गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो आहे। होॾां सिंध जे वॾे वज़ीर जे ख़ासि मुआविन वीरजी कोहली हिन हवाले सां ट्वीट कयो आहे त सिंध सरकार जवाबदार जी गिरफ़्तारी जो हुकुम ॾेई छॾियो आहे ऐं जल्द जेको जवाबदार आहे उनखे गिरफ़्तार कयो वेंदो। जवाबदार हिकु इंजीनियर ॿुधायो पियो वञे, ग़ैर मक़ामी इंजीनियर आहे जेको थरकोल में कमु करे थो। हुनजो तालुक़ु रहीम यार ख़ान सां ॿुधायो पियो वञे। जवाबदार जो चहिरो बि इन वीडियो में नज़र अचे थो। हिन महिल ताईं इनखे गिरफ़्तार नाहे कयो वियो, पर हाणे इन मामले जो नोटिस वरितो वियो आहे। अपडेट करण लाइ महिरबानी फ़कीर सलीम।